हाई कोर्ट बार एसोसिएशन हैदराबाद जी सालियानी चूंड थी गुज़रियूं। सदारती उहिदे ते एडवोकेट अयाज़ तुनियो 948 वोट खणी कामयाबी हासिल कई। संदसि साम्हूं बीठल उम्मीदवार केबी लगारी 610 वोट खणी सघियो, जॾहिं त नायब सदर जा उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी विया आहिनि। एडवोकेट रेहाना नज़ीर गुजर 6 महीना उहिदे ते रहंदी, जंहिं बाद एडवोकेट ज़ुल्फ़कार अली कोराई वधीक 6 महीननि लाइ नायब सदर लाइ मुक़ररु कयो वेंदो, जॾहिं त जनरल सेक्रेटरी ते सैयद शहज़ाद अली शाह 970 वोट खणी कामयाबी माणे वरिती ऐं बैरिस्टर जवाद कुरैशी 589 वोट खणी सघियो। जॉइंट सेक्रेटरी ते एडवोकेट आसिफ़ अबड़ो 638 वोट खणी कामयाब रहियो। आज़ाद अली सहतो 550 ऐं शहज़ाद हैदर शाह 661 वोट खणी सघियो, जॾहिं त लाइब्रेरी सेक्रेटरी जे उहिदे ते फैज़ान मेमण 941, बिलाल राजपूत 92, शाज़ेल मेमण 495 वोट खणी सघियो। ख़ज़ानचीअ जे उहिदे ते जावेद बुरड़ो 678 वोट खणी कामयाबी माणी। फैसल भट्टी 462 ऐं रीना सहतो 413 वोट खणी सघी, जॾहिं त मेंबर मैनेजमेंट कमेटीअ जे पहिरियों नंबर कामयाबी माणींदड़ एडवोकेट इरम पठाण, सईद मीरजत, शफ़क़त चांडियो, सत्तार काइम ख़ानी, अवेस आराई, नूर मोहम्मद सूमरो, इमाम बख़्श दर्स, कादिर बख़्श गुनियो, राशिद हुसैन राजपर कामयाबी माणे वरिती आहे। हाईकोर्ट बार हैदराबाद सां लाॻापियल ज़िलनि दादू, जामशोरो, बदीन, टंडोलायर, टंडो मोहम्मद ख़ान, सकरंड, सांगड़ समेत लाॻापियल वोटर्स जो तादादु 2200 खां मथे हुयो। कामयाबी माणींदड़ उम्मीदवारनि जी ख़ुशीअ में आतिशबाज़ी, गुलनि ऐं पैसनि जा हार पाराया विया। कामयाबीअ बाद नए सदर एडवोकेट अयाज़ तुनियो ऐं जनरल सेक्रेटरी एडवोकेट सैयद शहज़ाद शाह ख़िताब कंदे चयो त आइन ऐं कानून जी बालादस्ती, अदलिया जी आज़ादी ऐं वकीलनि जे वक़ार ते कंहिं बि क़िस्म जो समझोतो क़बूल न कयो वेंदो। असां सिहत कार्ड, इंश्योरेंस, वकील सां गॾोगॾु संदसि फैमिली इहे रजिस्टर्ड हूंदा। 5 लख रिटायरमेंट ऐं 2 लख सिंध बार काउंसिल ॾींदी। कराचीअ में वकीलनि लाइ 200 बेड्स ते मुश्तमिल इस्पताल जो क़याम आणे रहिया आहियूं। लफ़्ज़ी सियासत जो हाणे ख़ात्मो थी चुको आहे। हैदराबाद हाईकोर्ट बार एसोसिएशन वकीलनि जे मसइलनि खां वाक़िफ़ आहियां। ज़िमेवारी निभाइण ॾींहुं राति वकीलनि जा मसइला हल करण लाइ मौजूदु हूंदसि। इलेक्शन सिर्फ़ु 1 साल जी आहे। असीं वकील सभु हिकु आहियूं। कुझु माण्हू अपोज़िशन जो रंग ॾेई रहिया आहिनि। असीं चऊं था त अपोज़िशन छा आहे? असीं वकील सभु भाइर आहियूं। अवां नौजवाननि खे छा सबक़ु ॾेई रहिया आहियो? वकीलनि जी वेलफेयर लाइ ॾींहुं राति महिनत कंदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार नए चूंडियल सदर ऐं जनरल सेक्रेटरी तरफ़ां कयो वियो। कैमरा टीम सां गॾु कोशिश डिजिटल, हैदराबाद।